जीअं सिंध माज़ जमहूरी तंज़ीम नेशनल डेमोक्रेटिक पार्टी NDP जे नायब सदर सीनियर क़ौम परस्त अॻवान हुबदार मीरजत सूफ़ी शाह अनायत प्रेस क्लब मीरपुर बठोड़ में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त सिंधी क़ौमी पार्टी में शमूलियत करण जो ऐलान कयो। हिन चयो त असां जीअं सिंध क़ौमी पार्टी जे चेयरमैन नवाज़ खान ज़हूर जी क़यादत में एतमाद रखंदे संदसि अॻूणे पंहिंजे क़ौमी हक़नि जी हौसलात लाइ जदोजहद कंदासीं। ऐं प्रेस कॉन्फ्रेंस दौरान ॻाल्हियूं कंदे चयो त जीअं सिंध माज़ क़ौमी पार्टी जे चेयरमैन नवाज़ खान ज़हूर चयो आहे त असां हुबदार मीरजत खे पार्टी में शामिल थियण ते दिलि जी गहराईअ सां मुबारकबाद पेश कयूं था ऐं संदसि गॾिजी सियासी जदोजहद कई वधीक सघ बख़्शींदासीं। हिन वधीक चयो त भंडार ॿेट सिंध जी क़ौम जी मिल्कियत आहिनि, हिननि जे वफ़ाक़ जो कब्ज़ो बर्दाश्त न कंदासीं। वफ़ाक़ कब्ज़े ख़िलाफ़ सिंधी क़ौम कराची खे गॾु थी तारीख़ रेफरेंड ॾिनी वेंदी। साबित करे छॾियो आहे त सिंध क़ौमी कंहिं ॿी सूरत जे ॿेटुनि तां हथ न खणी तेल गैस कोयलो साहिली पटी जे वालार बर्दाश्त न कंदासीं। सिंध जे माण्हुनि ऐं सिंध जे हक़नि लाइ अमली तौर मैदान में बीठल ऐं उन मौक़े ते अयाज़ मीरानी कादिर बख़्श ज़हूर ऐं ॿिया पिणु मौजूदु हुआ। रिपोर्ट अशरफ चांडो, शाहीन न्यूज़, मीरपुर बठोड़।